अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों हसन अब्बासी जेकर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहा आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा, जेकर मुझे ऑडियो पसंद अचे या न अचे लाइक ज़रूर कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जिल्द चौथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। ये ॻाल्हि थरपारकर ताल के छाछरे मां रायचंद खां मिली। कहाणी आहे अधु यार ऐं सॼो यार। हिकिड़ो बादशाह जंहिंसां संदसि राणीअ जी पवंदी कान हुई। हिकिड़ी राति बादशाह चमड़ा पोश करे तरार हथ में खयो शहर में पियो घुमियो त परियां को माण्हू नज़र आयुसि। बेगा वक़्त जो कंहिं माण्हू खे ईअं घुमंदे ॾिसी दिलि में शक जाॻियुसि त को चोर थो ॾिसिजे। सो हकिले वटसि आयो। सलाम कलाम खां पोइ हिक ॿिए सां हाली हवाली थिया। उन शख़्स ॿुधायसि त आउं चोर आहियां, तूं पंहिंजी ख़बर ॿुधाए केरु आहीं। बादशाह चयसि त आउं बि चोर आहियां, कर ख़बर केॾांहुं थो वञी। चोर जवाबु ॾिनुसि त अधु यार वटि थो वञा। ईअं चई हिक ॿिए खां मोकिलाए पंहिंजी राह वठी रवाना थिया। बादशाह ॿीअ राति बि साॻियो वेस करे अची उन जाइ ते बीठो त वरी बि उहो चोर अची उतां लांघा उथियो। बादशाह वरी बि हिन खां पुछियो त केरु आहीं। चयाईं त चोर आहियां। बादशाह ते पुछियुसि त केॾांहुं थो वञी। चयाईं त यार ॾे थो वञा। बादशाह चयो त काल्ह तूं अधु यार ॾांहुं थी वहीं ऐं अॼु वरी यार ॾांहुं थो वञी। कहिड़ा तुंहिंजा उहे यार ऐं अधु यार आहिनि। हिन जवाबु ॾिनो त ॿुधंदे या अखियूं ॾिसंदे। बादशाह चयसि त अखियूं ॾिसंदुसि। पोइ हुन सां गॾिजी यारनि जे ॾिसण लाइ रवानो थियो। पहिरियां ई हलिया अधु यार ॾे। उनजे दर ते अची सॾु कयाऊं त हू निकिरी आयो। यकदमि हंधि खटोला विछाए संदनि ॾाढी ख़ातिर कयाईं ऐं मानी टिकी खाराए साणनि वेही लह वारियूं उभारियूं ॻाल्हियूं कयाईं। घड़ीअ खन जे कचहरीअ खां पोइ बादशाह ऐं चोर अधु यार खां मोकिलाए विया यार ॾे। वञी यार खे सॾु कयाऊं जो पेहीअ ते सुतो पियो। तंहिं मथां ई पुछनि त ख़ैरु। हिननि चयो त यार मिड़ई ख़ैरु ख़बर आहे। तॾहिं यार चवनि त हूंदो बि ख़ैरु। इहा रिब ऐं धौरो पियो अथव, बुख हुजेव त खाओ, न त अव्हां जी मर्ज़ी, पाण खे आहिनि निंड जा अलूट, सो उथणु बख़्श कजो। ईअं चई हू उते ई अजरक ताणे सुम्ही पियो। चोर त रिब धौरो खाई कयो चढ़, पर बादशाह कुझु बि न खाधो। सारी राति उते वेही काटियाऊं ऐं सुबुह जो रवाना थिया। अधु पंधु कयूं त बादशाह चयसि त वाह तुंहिंजो यार, हिन यार खां तुंहिंजो अधु यार सुठो हो। उहो ॿुधी चोर चयसि त उहो आज़मूदो तोखे सुभाणे सांझीअ करे ॾेखारींदुसि। तॾहिं बादशाह चयो त चङो, ॾिसंदासीं। ॿीअ राति ॿई ॼणा गॾिजी यारनि ॾांहुं रवाना थिया। हलंदे हलंदे अधु यार वटि पहुता ऐं खेसि चयाऊं त अॼु असीं बादशाह जो पुटु मारे आया आहियूं, असांखे पनाह ॾे। तॾहिं अधु यार चयो त महिरबानी करे हितां टरी वञो, आउं ग़रीब माण्हू मरी वेंदुसि। हिन हालत में अव्हां खे कहिड़ी पनाह ॾेई सघंदुसि। पोइ ॿई ॼणा गॾिजी सॼे यार वटि अची पहुता ऐं ॿाहिरां अची सॾु कयाऊं। हिन वरी बि पेहीअ तां वरंदी ॾिनी, जंहिं ते हिननि चयो त यार असीं बादशाह जो पुटु मारियो पिया अचूं, हाणे का वाहर करे असांखे पनाह ॾे, न त सुबुह जो फांसीअ ते चढ़ी वेंदासीं। उहा ॻाल्हि ॿुधी यार चयो त अदा हिन हमराह खे कोन सुञाणा, पर यारनि जो यार सो बि थियो यार। यारनि जा त पाण घोरिया आहियूं ऐं यारनि तां सिर बि क़ुर्बान आहे। हाणे अव्हां करियो आराम, आउं पाण ई थो बादशाह जे वाहरनि जी ख़बरगिरी करियां। सो पेहीअ तां लही कुहाड़ी खणी तिखी करणु लॻो ऐं पोइ तेज़ तिखी करे कुल्हे ते रखी अजरक जी झुंड हणी बीह पहिरो ॾियणु लॻो। हिननि खे बि निंड त आई कान थिए, सो मिड़ई पेहीअ ते चढ़ी लेटी पिया। उहो हमराह सुबुह ताईं पहिरो ॾींदो रहियो। आख़िर जॾहिं बंभर को थियो तॾहिं हिननि हमराहनि वटि आयो ऐं अची ख़बर चार ॾिनई त मिड़ई ख़ैरु आहे। नेठि चोर ऐं बादशाह बि खांसि मोकिलाए रवाना थिया। उहो हमराह बि पंहिंजी वाट वठी वेंदो रहियो ऐं बादशाह बि अची महलात में सहिड़ियो। सुबुह थियण शर्त बादशाह हुकुम ॾिनो त फलाणे हंधि जेको बकरार पेहीअ ते वेठो आहे तंहिंखे वठी अचो ऐं चओसि त तोखे फांसीअ ॾियण जो हुकुम मिलियो अथऊं। नौकरनि खे सम्झायईं त बकरार खे फांसी ॾियणी कोन आहे, रुगो उहो दड़को ॾिजोसि ऐं चइजोसि त बादशाह खे यार करे सॾ त तोखे छॾे ॾियूं, न त फांसी त ओस मिलंदई। आख़िर नौकर बकरार खे वठी आया ऐं रस्ते ते खेसि बादशाह जो हुकुम ॿुधाए चयाऊंसि तूं बादशाह खे यार करे सॾींदे त फांसीअ खां माफ़ी मिलंदई। हीउ हमराह बि हुजे ज़िदी, सो चवणु लॻो त बादशाह खे आउं कोन सुञाणा,
सो खेसि यार करे कीअं चवां, न ॿेली इहो कमु पाण खां कोन थींदो। जॾहिं ॿियो यार बकरार जी वाड़ ते वियो तॾहिं बकरार जी माउ चयसि त भाउ तुंहिंजे यार खे बादशाह जा माण्हू वठी विया ऐं चयऊं पिए त हिन खे फांसीअ जो हुकुम आहे। तॾहिं यार भॼंदो भॼंदो बादशाह जी कचहरीअ में वियो ऐं ॻच वक़्त खां पोइ चोर सुञातो त हीउ त उहो ई चोर आहे जेको राति जो असां सां गॾु हो। पोइ ॿिन्ही यारनि बादशाह खे यार करे छॾियो। तॾहिं बादशाह खे आज़ादु कयो ऐं संदनि ॾाढी ख़ातिर कई। छेला कुकड़ कोराए हिननि जी मानी कयाई, आलीशान रेशमी वॻा पाराए, केतिरा पैसा ॾोकड़ ॾेई ख़ुशि करे खेनि रवानो कयाई। कनि ॾींहंनि खां पोइ हिननि यारनि छा कयो जो बादशाह जे आज़मूदे वठण ऐं यारीअ जे नंग ॾिसण लाइ राति जो लिकी बादशाह जो पुटु चोराए खणी आया ऐं पाण वटि काबू करे रखियाऊं। बादशाह खे दीन दुनिया में उहो हिकिड़ो ई पुटु हो, जंहिं करे हिन छोकिरे जी ॻोल्हा में केतिरा ई माण्हू मोकिलिया ऐं ऐलान कयो त जेको माण्हू छोकिरे खे हथु करे ईंदो तंहिंखे वॾा वॾा इनाम ॾिना वेंदा। पर छोकिरे जो को पतो कोन पियो। नेठि बादशाह चयो त छोकिरे खे जेको वॻो पियो आहे उनजो थोरो टुकुर बि कोई आणे ॾिए त उनखे दिलि घुरियो इनाम ॾींदुसि, पर वरियो कुझु बि कोन। हिननि यारनि छा कयो जो शहज़ादे खे ॾाढी इज़त सां पाण रखियाऊं ऐं संदसि हर हालत में ॾाढी संभाल कंदा रहिया। हिकिड़ो मुला रखी ॾिनाऊंसि जो खेसि पढ़ाईंदो हो। छोकिरो जॾहिं पढ़ी क़ाबिल थियो ऐं पहलवानीअ जा करतब सिखी तयारु थियो तॾहिं चयूं त हाणे हलो त हली बादशाह जो आज़मूदो वठूं। उहो इरादो करे शहज़ादे जे बाह में जेको सोनो कंगण पियल हो सो लाहे अवल शहर जे सोनारे वटि खणी विया ऐं सोनारे खे चयूं त सोन वठंदे? हिन चयो त हाओ। हिननि कंगण कढी ॾिनुसि। सोनारे उहो कंगण सुञातो त हीउ त शहज़ादे जे हथ में हो जंहिं लाइ बादशाह जा ऐलान आहिनि। सो सम्झाई त ज़रूरु शहज़ादे जी ख़बर हिननि खे आहे या शहज़ादो हिननि वटि आहे। पोइ छा कयई जो यकदमि बादशाह खे ख़बर मोकिलियई त अव्हांजे शहज़ादे जो सोनू कंगण मूं वटि के माण्हू विकिणण लाइ खणी आया आहिनि। बादशाह कोटवाल खे हुकुम ॾिनो हिकदमि वञी उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार करे वठी अचो। हुकुम मिलण शर्त कोटवाल सिपाह वठी सोनारे जे दुकान ते आयो ऐं अची ॿिन्हिनि खे गिरफ़्तार कयई ऐं वठी वञी बादशाह वटि पेश कयई। उते बादशाह उन्हनि खे सुञातो ऐं कोटवाल खे चयई त हिननि खे छॾे ॾियो, हीअ त मुंहिंजा यार आहिनि। पोइ हिननि खां पुछियई त मुंहिंजो पुटु अव्हां वटि आहे छा? हिननि चयो त शहज़ादो असां बराबरि खंयो हो पर बुखिया हुआसीं तंहिं करे कुई खाई छॾियोसीं, हाणे अव्हांजी मर्ज़ी। बादशाह चयो त अव्हां यारनि तां अहिड़ा लख पुट क़ुर्बान करे छॾिजनि, फ़िक्र न आहे। पोइ हिननि खे चङीअ तरह खाराए पियारे वरी बि पैसा पंजर ॾेई अॻे खां बि वधीक ख़ुशि करे रवानो कयई। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ यारनि छा कयो जो शहज़ादे खे रेशम जा कपिड़ा पाराए हिकिड़े घोड़े ते सोना संज विझी उन ते शहज़ादे खे विहारे ॻाइण वॼाइण वारा साण करे ॻाईंदा वॼाईंदा रुपयनि ऐं गहननि जूं घोरूं घोरींदा वञी बादशाह जे शहर में पहुता। उहो हुल ॾिसी केतिरा ई माण्हू मिड़ी आया। आख़िर उहा ख़बर वञी बादशाह ताईं पहुती। बादशाह दिलि में चयो त हीउ वरी कहिड़ो गोड़ बखेड़ो आहे। ॿाहिरि निकिरी ॾिसे त तमाशो लॻो पियो आहे। वेझो अचण सां ॾिठाई त संदसि गुम थियल पुटु घोड़े ते चढ़ियो वेठो आहे ऐं संदसि यार बकरार ऐं चोर छोकिरे जे मथां रुपया ऐं गेनियूं घोरींदा पिया अचनि। बादशाह उहो ॾिसी वधी वञी हिननि सां मिलियो ऐं पुट खे गले लाइ प्यारु कयई। पोइ त शहज़ादो बादशाह ऐं ही ॿई यार गॾिजी महलात ताईं आया। यारनि ॿुधायसि त बादशाह सलामत असां तुंहिंजो आज़मूदो लहण लाइ ईअं कयो हो। बादशाह पोइ त हिननि जी ख़ूब ख़ातिरदारी कई ऐं ॿिन्ही यारनि खे भलियूं लुंगियूं ॿधाए कुलनि में ककरनि वारियूं ॿिपुड़ियूं अजरकूं विझी भला घोड़ा सवारीअ लाइ ॾेई ॿियो बि केतिरो इनाम ॾेई रवानो कयो। काल्ह बि ॾिठोसीं त सभु ख़ुशि लॻा वेठा।